साईं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जे निकाह में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बनियाणियूं हुयूं, छा उन्हनि मां औलाद थी हुई या न? अगर थी हुई तो उन्हनि जे शान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़ज़ाइल व मनाक़िब छो न आहिनि? वने मतलब छा थियो सुवाल जो? फ़ज़ाइल ऐं मनाक़िब न हुजनि त पोइ माना औलाद ई न हुई। लिखियल हुजे नबी साईं हीअ औलाद ॼाई त उन ई काॾे ॿुधायूं फ़ज़ाइल मनाक़िब छो न, ईअं मतिलबु इहो थियो। अली साईं खे घणियूं घर वारियूं, उन्हनि जा फ़ज़ाइल मनाक़िब कोन्हनि त माना हुयसि न। वाह सुभान अल्लाह। इहो हाणे ठहियो। हज़रत हसन खे औलाद हुई या न? नबी साईं फ़ज़ाइल खे ॿुधाया। तव्हां हिकु बि इमाम नथा मञो हज़रत हसन जे औलाद खे, ॿुधाईंदी माना औलाद ई न। हज़रत हुसैन जा घणा पोटा, उन्हनि मां घणनि खे इमाम मञींदा हुआ, हिक खे, ॿिया माना हुयसि ई न। हे बि को अकुल आहे? बेअकुल नथी। फ़ज़ाइल ऐं मनाक़िब हुजनि त पोइ औलाद आहे, न त न आहे। इहो अकुल वारो को चवंदो? हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे न्याणियूं घणियूं, अली साईं जूं न्याणियूं घणियूं? बीबी फातिमा जे पेट मां 2 न्याणियूं, बीबी ज़ैनब ऐं उम्मे कलसूम। उन्हनि जा फ़ज़ाइल ऐं मनाक़िब नबी साईं ॿुधाइनि? न ॿुधाइनि त न्याणी कोन थिए। इहो ठहियो? ठगी अठा कुफर खां बचण लाइ ठगी अठा आंकड़ा ठाहे। हेॾे कापर लॻी पई आहे, इहो गणती न त कणको काथे आहे।